सिंध टीवी न्यूज़ सां गॾु आहियां अनिला सूंदो। हेडलाइन समां ॾिठियूं। सभ खां पहिरियां नाश्ता खे अहम ख़बर ॾींदा आहियूं त बलूचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। वोटिंग जो अमल जारी आहे, जेको बिना साई जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। इन हवाले सां नाश्ता खे ॿुधायूं पिया, इलेक्शन कमीशन तरफ़ां मकानी चूंडुनि में चमन खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां नाश्ता खे ॿुधायूं पिया, बलूचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंड थी रही आहे, जिन हवाले सां वोटिंग जो अमल जारी आहे। आगाही ॾियूं पिया, 35,52,398 वोटर्स लाइ 5,226 पोलिंग स्टेशन क़ाइम कई वियूं आहिनि, जेके शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं साईअ जे पोलिंग जो जिते अमल जारी रहंदो। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। FC लेवीज़ ऐं पुलिस जा एहलकार मुक़रर कया विया आहिनि। बलूचिस्तान हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त पाक फौज खे कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ अलर्ट रखियो वियो आहे। बलूचिस्तान में अहम ख़बर नासमा सां शेयर कयूं पिया, जिते 32 ज़िलनि में मकानी चूंड जो अमल थी रहियो आहे। इन हवाले सां नासमा खे ॿुधाइनि पिया, 35,52,398 वोटर्स लाइ 5,226 पोलिंग स्टेशन क़ाइम कई वियूं आहिनि। शाम 5 वॻे ताईं बग़ैर कंहिं वक़्ते जे पोलिंग जो अमल जारी रहंदो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। FC लेवीज़ ऐं पुलिस जा एहलकार पोलिंग वारे मुक़रर कया विया आहिनि। बलूचिस्तान हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त पाक फौज खे कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण जे लाइ अलर्ट रखियो वियो आहे। बलूचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंड जो अमल शुरू थी वियो आहे। 35,52,398 वोटर्स लाइ 5,226 पोलिंग स्टेशन क़ाइम कई वियूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कंदे लेवीज़ ऐं FC जा एहलकार मुक़रर कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण जे लाइ असां राब्तो कयो आहे डेरा मुराद मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर महबूब खोसो सां। महबूब खोसो, अपडेट कजो त जीअं बलूचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंड थी रही आहे, वोटिंग जो अमल कीअं पिया ॾिसो मां? अॼु बिल्कुलु बलूचिस्तान अज़ला में जेको आहे नसीराबाद में जो वोटिंग जो सवेरे खां जेको शुरू थी चुको आहे, जेको वोटनि जी तादाद आहे तक़रीबन घणी पंहिंजो वोट जेको आहे इस्तेमालु करण जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कि सॼे ज़िले जे अंदरि जेको 1,06,1500 अफ़राद जेको आहिनि पंहिंजो अॼु वोट अदा कंदा। और नसीराबाद जी जेके आहिनि 44 यूनियन काउंसिलरनि जे अंदरि जेके आहिनि 283 वार्ड जेके आहिनि ठाहिया विया आहिनि, जंहिंमें 199 वार्ड जेको आहे हिकु काउंसिलर जेके बिना मुक़ाबला मुंतख़ब थी चुका आहिनि। ऐं हाणे हिन टाइम जेको आहे सिर्फ़ु 84 वार्डनि जे मथां जेको इंतिखाब थी रहिया आहिनि। म्यूनिसिपल कमेटी डेरा मुराद जमाली शहर जे हवाले सां ॿुधाऊं त 44 वार्ड आहिनि, जंहिंमें 9 उम्मीदवार जेके आहिनि बिना मुक़ाबला जेके आहिनि मुंतख़ब थी चुका आहिनि, जंहिं त 45 जेके वार्डनि जे मथां जेको आहे 78 उम्मीदवार जेके आहिनि पंहिंजो आज़माई करे रहिया आहिनि। अगरि तव्हांखे मौसम जे हवाले सां ॿुधायो वञे त मौसम अॼु इंतहाई गरम आहे, जेको जीअं जीअं ॾींहुं चढ़ंदो वञे थो त मौसम जो पारो बि गरम थींदो वञे थो। तक़रीबन 47 सेंटीग्रेड जेको आहे न पुॼण ते इम्कान आहे। ऐं सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधायां त सिक्योरिटी बि इंतहाई सख़्त कई वई आहे। हर पोलिंग स्टेशन जे अंदरि 5 एहलकार आहिनि, जंहिंमें FC और पुलिस जा नौजवान तैनात कया विया आहिनि। ऐं इहो ॿुधाईंदा हलूं कि सुबुह सां ई जेको आहे त कुझु पोलिंग जे मथां जेको आहे त लड़ाई झगड़े जा बि वाक़ियात रूनमा थी चुका आहिनि, जंहिंमें 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जी ठीक है, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ महबूब खोसो। अवांखे ॿुधाइनि पिया, बलूचिस्तान जे 32 ज़िलनि में मकानी चूंड थी रही आहे, वोटिंग जो अमल जारी आहे। 35,52,398 वोटर्स लाइ 5,226